अस्सलाम वालेकुम प्यारा बारो समूह तो नूर समूह यूट्यूब चैनल। प्यारा बारो अॼु असीं क्लास 7 जो यूनिट 1 जेको उनखे मुकमल कंदासीं। यानी ॿियो हिसो जेको अधु असांजो रहियल आहे सो हाणे शुरू कयूं था। देयर वाज अ पिन ड्रॉप साइलेंस इन द क्लासरूम में मुकमल ख़ामोशी हुई। देर जी यादि रखो जेकॾहिं अॻियां अचे पियो त असीं उन का माना न कढंदासीं। वाज़ हो हुई, पिन ड्रॉप साइलेंस मां मुराद मुहावरो आहे त एतिरी ख़ामोशी हुजे जेको पिन करे तंहिंजो आवाज़ सां ॿुधण में अचे। इन में दख़ासल आहे क्लासरूम दर्जो। एज यूजुअल हमेशा जहिं शी हैड सेड द क्लास थिंकिंग, हुन क्लास खे सोचण ते आमादा कयो, मजबूर कयो। एज यूजुअल हमेशा जहिं शी हुन औरत हैड खयो वठो सेट तयारु कयो थिंकिंग सोचण। She always challenged her students' mind and made them reflect and think in a new way. हू हमेशा संदसि शागिर्दनि जे ज़हननि खे ललकारींदी हुई ऐं उन्हनि खे तयारु कंदी हुई नए तरीक़े सां सोचण जे हवाले सां सोचण लाइ। शी हूअ ऑलवेज हमेशा चैलेंज ललकारींदी हर हुनजे या संदसि स्टूडेंट्स माइंड शागिर्दनि जे ज़हननि एंड ऐं मेड ठाहियो कयो दैम उन्हनि खे रिफ्लेक्ट ओलड़ो एंड ऐं थिंक सोचण इन में न्यू वेज नए तरीक़े नए रस्ते। हर नेक्स्ट क्वेश्चन वाज संदसि अॻियो सवाल हो शुड वी डू समथिंग अबाउट इट, छा असीं इन जे बारे में कुझु करे सघूं था। हर हुनजो नेक्स्ट ॿियो अॻियूं क्वेश्चन सवाल वाज़ हो शुड घुर्जे वही असांखे डू करण समथिंग कुझु शइ अबाउट बाबति बारे में इट इहो यानी यस द क्लास रिप्लाइड इन वन वॉइस, हा क्लास हिकु आवाज़ में वराणियो जवाबु ॾिनो। यस हा क्लास दर्जो रिप्लाइड वराणियो इन में वन हिकु वॉइस आवाज़। She then divided them into groups and told them to make a list of things they could do to make the environment pollution free. हुन उन्हनि खे टोलनि में विरायो ऐं चयो त अहिड़ी लिस्ट या फ़हरिस्त ठाहियो जंहिंसां असीं माहौल खे आलूदगीअ खां पाक करे सघूं। शी हूअ देन पोइ डिवाइडेड विरायो दैम उन्हनि खे इंटू में मंझि ग्रुप्स टोला ऐं टोल चयो दैम उन्हनि खे मेक ठाहिण लिस्ट फ़हरिस्त ऑफ जो जी थिंग्स शयूं दे उहे कुड करे सघनि डू करण मेक ठाहिण दख़ासल एनवायरमेंट माहौल पॉल्यूशन आलूदगी फ्री आज़ाद या पाक। हिते फ्री मां मुराद असीं मुफ़्त कोन वठंदासीं। नेक्स्ट शी टोल्ड देम टू पुट द एक्टिविटीज़ इन ऑर्डर दैट दे शुड बी डन। ॿियो उन्हनि खे चयो त मशगूलियूं अहिड़ी नमूने सां तरतीब ॾियो जो उन्हनि खे करे सघिजे। ॿियो नेक्स्ट माना ॿियो शी हुन टोल चयो दैम उन्हनि खे पुट रखण करण एक्टिविटीज़ मशगूलियूं कम इन द ऑर्डर सिलसिले में तरतीब में दैट त या जेके दे उहे शुड घुर्जन बी थियण डन कयल करण। आफ्टर दैट उन खां पोइ शी टोल्ड देम टू डिवाइड द वर्क अमंगस्ट द ग्रुप मेंबर एंड असाइन डेडलाइन टू ऑल टास्क्स। हुन खां पोइ हुन उनखे चयो त कमु ग्रुप जे मेंबरनि में विरायो ऐं उन कम जी आख़िरी तारीख़ जेकी आहे सा मुतयन करियो। आफ्टर दैट खां पोइ शी हुन टोल चयो त उन्हनि खे डिवाइड विराइण वर्क कम अमंगस्ट मंझिन विच में जेके मेंबर आहिनि ग्रुप जा ग्रुप टोलो मेंबर्स जुज़ रुकन ऐं असाइन कम डेडलाइन आख़िरी तारीख़ टू ऑल सब टास्क्स कम। इन द एंड आखिर में ईच ग्रुप प्रेजेंटेड देयर प्लान ऑफ एक्शन,
आख़िर में सभिनी टोलनि या हर टोले पंहिंजो रिताबंदी जो मनसूबो पेश कयो। इन द एंड आख़िर में ईच हर हिकु ग्रुप टोलो प्रेजेंटेड पेश कयो दियर संदन प्लान ऑफ एक्शन मनसूबो कम करण जो। द रेस्ट ऑफ द क्लास लिसन केयरफुली एंड गेव सजेशन फॉर इम्प्रूविंग द प्लान। बाक़ी क्लास ख़बरदारी सां ॿुधो ऐं उन मनसूबे खे बहितर बनाइण लाइ मशवरा ॾिना। देन ईच ग्रुप रिव्यूड देयर प्लान्स। पोइ हर टोले पंहिंजे मनसूबे जी नज़रसानी कई एंड फाइनलाइज्ड देम ऐं उनखे हतमी या आख़िरी शिकिल ॾिनी सो दैट त जीअं दे कुड कैरी देम आउट इज़ीली, उहो उनखे आसानी सां करे सघनि। दरख़्वास्त लाइ रेस्ट बाक़ी आप जो जाजी ख़ास लफ़्ज़ लाइ क्लास दर्जो लिसन ॿुधियो केयरफुली ख़बरदारी सां ऐं गेव ॾिना सजेशन्स मशवरा फॉर लाइ इम्प्रूविंग सुधारण वधाइण प्लान मनसूबो। दैन पोइ ईच हर हिकु ग्रुप टोलो रिव्यूड जाइज़ो वरितो देयर संदन प्लान्स मनसूबनि जो ऐं फाइनलाइज़ आख़िरी या हतमी शिकिल ॾिनी दैम उनखे सो दैट त जीअं दे उहे कुड करे सघनि कैरी देम करे सघनि उन्हनि खे आसानी सां आउट इज़ीली आसानी सां। अली वॉज टायर्ड आफ्टर अ होल डेज कैंपेन प्रोग्राम अगेंस्ट पॉल्यूशन। अली थकल हो सॼे ॾींहं जी मुहिम जोई आलूदगी ख़िलाफ़ हलाइण खां पोइ। अली नालो आहे वाज़ हो टायर्ड थकियल आफ्टर खां पोइ होल सॼो डेज़ ॾींहं जो कैंपेन मुहिम जो ई प्रोग्राम तर्ज़ अमल अगेंस्ट ख़िलाफ़ पॉल्यूशन आलूदगी। दैट हिज ग्रुप हैड अरेंज्ड फॉर द नेबरहुड पीपल, जेको संदसि टोले पाड़े वारनि माण्हुनि लाइ शुरू कयो हो। दैट जेको हिज संदसि ग्रुप टोलो हैड अरेंज तरतीब ॾिनो हो फॉर लाइ नेबरहुड पाड़े वारा पीपल माण्हू पर्टिकुलरली द बॉयज़ ऑफ देयर ओन एज, ख़ासि करे संदसि उमिरि वारा छोकिरा। पर्टिकुलरली ख़ासि करे द ख़ासि लाइ बॉयज़ छोकिरा ऑफ जो जा जी देयर संदसि संदन ओन एज संदन उमिरि पंहिंजी उमिरि। दे हैड मेड पोस्टर्स एंड शोन these to all the people who had come to the program to raise awareness about the danger of pollution. उन्हनि इश्तिहार ठाहिया हुआ ऐं ॾेखारिया उन्हनि सभिनी माण्हुनि खे जेके उन प्रोग्राम में आयल हुआ आलूदगी जे ख़तरे जे ख़िलाफ़ सुजाॻीअ वारे प्रोग्राम में। दे उहे हैड मेड ठाहिया हुआ पोस्टर्स इश्तिहार ऐं नई शोन ॾेखारिया हुआ दीज़ उन्हनि खे आल सभिनी खे द ख़ासि पीपल माण्हू हू जेके हैड कम आया हुआ पुराम तर्ज़ अमल या कम टू ॾांहुं राइज़ वधाइण अवेयरनेस जागरता अबाउट बाबति बारे में द ख़ासि लाइ डेंजर्स ख़तरा ऑफ जो चीजा पॉल्यूशन आलूदगी। They had also distributed the handbills that they had made. उन्हनि हैंडबिल्स पिण विराया जेके उन्हनि ठाहिया हुआ। They had distribute विराया हुआ also पिण हैंडबिल्स दस्ती इश्तिहार that जेके उन्हनि हैंडमेड ठाहिया हुआ। These handbills listed the steps that the youth could take a fight pollution. उन्हनि दस्ती इश्तिहारनि में उहे क़दम ॼाणल हुआ जेके नौजवान पॉल्यूशन जे वेड़ ख़िलाफ़ करे सघिया पिए। These उहे हैंडबिल्स दस्ती इश्तिहार लिस्टेड फ़हरिस्त ॾिनल हुई तरतीब ॾिनल हुई स्टेप्स क़दम
that जेके यूथ नौजवान कुड करे सघिया पे टेक वठी सघिया पे फाइट जंग वेड़ पॉल्यूशन आलूदी. They also presented role plays and gave speeches. उन्हनि पिणु रोल प्ले पेश कया ऐं तकरीरूं कयूं. उन्हनि उहे also पिणु presented पेश कया रोल प्लेस किरदार अदा कया ऐं gave ॾिनियूं या कयूं स्पीच तकरीरूं. In the end आख़िर में they shared an action plan for cleaning their neighborhood. उन्हनि हिकिड़ो मंसूबो तरतीब ॾिनो पाड़े खे साफ़ रखण जो. इन द एंड आख़िर में उन्हनि शेयर्ड वंडियो एक्शन प्लान मंसूबो क्लीनिंग साफ़ करण देयर संदन नेबरहुड पाड़ो. All the attendees were invited to participate in the activity. सभिनी शिरकत कंदड़ खे दावत ॾिनी हुई इन मशगूली में शामिल थियण लाइ. All सभु attendees शिरकत कंदड़ हुआ invited दावत ॾिनी हुई to participate शामिल थियण लाइ इन में दख़ल लाइ एक्टिविटी मशगूली या कम. The prom was a big success. प्रोम हिकु वॾी कामयाबी हुई या कामयाब थियो. प्रोम तर्ज़ अमल वाज़ हो बिग वॾो या वॾी सक्सेस कामयाबी. Almost everyone agreed to do something. तक़रीबन हर हिकु राज़ी थियो कुझु न कुझु करण लाइ. Almost तक़रीबन everyone हर हिकु agreed राज़ी थियो रज़ामंद थियो to do करण something कुझु या को अमल कम. Ali and his friends prepared a list of things to be done, who would do them, and by when it would be done. Ali ऐं संदसि दोस्तनि हिकु फ़हिरिस्त तरतीब ॾिनी शयुनि जी जेके कयूं वेंदियूं जेके कंदा ऐं जॾहिं कयूं वेंदियूं. सॼी तरतीब हे शयूं हुन टाइम ते हे कंदा हेसि ताईं कंदा सॼो तयन कयल हो हुननि में. अली नालो ऐं हिस संदसि फ्रेंड्स दोस्त प्रिपेयर तयारु कई लिस्ट फ़हिरिस्त ऑफ जो जाजी थिंग्स शयूं टू बी डन करण लाइ. हू वुड डू देम जेके उन्हनि कंदा एंड बाय वेन इट वुड बी डन ऐं जॾहिं उहे कया वेंदा. दे वर ऑल टायर्ड बट वेरी हैप्पी. उहे सभु थकियल हुआ पर तमामु ख़ुशि हुआ. उहे वर हुआ ऑल सभु टायर्ड थकियल बट पर वेरी तमामु हैप्पी ख़ुशि. दे हैड टेकन अ बिग स्टेप इन द राइट डायरेक्शन. उन्हनि सही ॾिस में हिकु बहितरीन या वॾो कदम खयो हो. उहे हैड टेकन खयो हो बिग वॾो स्टेप कदम इन में द हासिल लाइ राइट सही ठीकु डायरेक्शन ॾिस तरफ़. त प्यारा ॿारो ही अॼु असां यूनिट 1 मुकमल कयो क्लास 7 जो. ॿियो हिसो क्लास 7 जे यूनिट 1 जो. इंशाअल्लाह ताला तव्हांजो अहिड़ो ई साथ रहियो त 5 खां वठी 10 ताईं पहिरीं खां वठी 5 ताईं हर इंग्लिश जो सबक़ु उन खां पोइ तरतीब ॾींदासीं साइंस खे. साइंस बि तव्हांखे इंशाअल्लाह ताला हिन चैनल ते जल्दी मिलण वारी आहे. अल्लाह हाफ़िज़.